पणियाकल जी औरत मुड़स ऐं वेगी औलाद जे ज़ुल्म जो नोटिस वठण ऐं खेसि तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। औरत बीबी माउ सां गॾु धाईंदे चयो त संदसि मुड़ुसु अकबर भट्टी खेसि ग़लति कमु करण ते ज़ोर भरींदो हो, इनकार ते तशदुद जो निशानो बणायो वेंदो। हुन जो त हूअ वझ वठी माउ वटि पहुती आहे, संदसि हयाती खे ख़तरो आहे। औरत अपील कई त संदसि मुड़ुस ऐं वेगी औलाद ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि हयाती बचाई वञे। ॾहरकी वासी गुम थी वारा नौजवान आफ्ताब अहमद पहर जे वारसनि नौजवान जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई आहे। नौजवान आफ्ताब अहमद पहर जे घर में रोज़ राड़ो मुतल आहे, जॾहिं त क़ुर पाक जो विर्द बि जारी आहे। नौजवान जे वारसनि चयो त आफ्ताब खे गुम थिए 5 ॾींहं थी चुका आहिनि, पर संदसि को ॾस पतो नाहे पियो। हुन चयो त साणनि भुंगल आहे बि अञा ताईं को राब्तो नाहे कयो। नौजवान आफ्ताब अहमद पहर जे वारसनि अपील कई त नौजवान जी ॻोल्हा करे संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। उमरकोट जे शहरनि अटे जो अघु घटाइण जो मुतालबो कयो आहे। शहरनि जो चवणु आहे त हर ॾींहुं महांगाई जो नओं बम ग़रीब आवाम मथां किराए पियो वञे। संदनि चवणु हो त ग़रीब आवाम लाइ खाइण लाइ हाणे अटो बि नाहे, जेको 65 खां 70 रुपया किलो कयो आहे। शहरनि चयो त महांगाई ते ज़ाब्तो आणे चकी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दारवाहण भरिसां कटोर बिरादरी पारां प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। अब्दुल ख़ालिक कटोहट, हनीफ, नूर अहमद ऐं ॿियनि चयो त यूसी शादी शहीद जे चेयरमैन संदनि प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त यूसी चेयरमैन ग़ुलाम अकबर कटोर मथां हमलो करायो ऐं 5 ॼणनि खे खंभराए गुम करे छॾियो आहे। कटोर बिरादरी मुतालबो कयो त यूसी चेयरमैन ग़ुलाम अकबर कटोर ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk